घोटकी गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी पारां साइंस नुमाइश मुनक़द कई हुई, जंहिंमें 10 सरकारी कॉलेजनि जे शागिर्दनि 60 खां वधीक साइंसी मॉडल पेश करे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं तालीम वारी सेक्रेटरी जी हिदायतुनि ते गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी में साइंस टेक्नोलॉजी आर्ट्स रियाज़ी जे मज़मूननि ते साइंसी नुमाइश मुनक़द कई वई, जंहिं जो इफ़्तिताह डायरेक्टर कॉलेज जे सखर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ ऐं कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो कयो। साइंसी नुमाइश में घोटकी ज़िले जे 10 सरकारी कॉलेजनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि शिरकत कई। इन मौक़े ते कॉलेज जे शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 60 खां वधीक मॉडल पेश कया विया, जंहिं जो डायरेक्टर कॉलेज जे सखर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ में तफ़सीली मुआइनो कयो। शागिर्दनि जी कोशिशुनि खे साराहियो। इन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो इस्तक़बालिया तक़रीर कई ऐं तक़रीब में आयल महिमाननि खे अजरक जो तोहफ़ो पेश कयो। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे डायरेक्टर कॉलेज जे सखर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ चयो त साइंसी तहक़ीक़ ऐं जिद्दत कंहिं बि क़ौम जी तरक़ी जो बुनियादु आहे। शागिर्द पंहिंजी तख़लीक़ी सलाहियत खे वधाइण लाइ हिन प्लेटफॉर्म मां भरपूर फ़ाइदो वठनि। उन शागिर्दनि जी महिनत ऐं लगन खे साराहींदे चयो त हिन नुमाइश संदनि तख़लीक़ी सोच ऐं साइंसी सलाहियतुनि जी बहितरीन अक्कासी कई आहे। उन चयो त साइंस नुमाइश मुनक़द करण जो मक़सदु शागिर्दनि में तख़लीक़ी सलाहियत खे उजागर करणु ऐं इन में साइंसी रुझान पैदा करणु आहे। इन मौक़े ते प्रोफेसर अब्दुल रऊफ़ शेख, प्रोफेसर नज़ीर मेहर, सगा अॻवान रऊफ़ फारस दायो, अयाज़ लतीफ़ दायो, प्रोफेसर मोहम्मद यूनिस अब्बासी, प्रोफेसर अब्दुल बासित इंढड़, प्रोफेसर आफ़ताब अहमद मलिक ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।